माथरी जी सभ्यता ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण हिन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधू सभ्यता जा शहर आबाद कंदड़, ॻोठ आबाद कंदड़ ही आलिशान तहज़ीब अॾींदड़ केरु हुया? छा ही ॿाहिरां आया या हितां जा मक़ामी माण्हू हुया? इहो सभु पंहिंजी ॻाल्हि ॿोल जेका आहे माहिरनि, दुनिया जे माहिरनि तरफ़ां जेके नतीजा कढिया विया आहिनि उन्हनि नतीजनि ते ॿधलु आहे। पाण अहिड़ी का बि ॻाल्हि न कंदासीं जंहिंजो को सबूत न हुजे। ताज़ो अमेरिका ऐं इंडिया जे साइंसदाननि जी हिकु टीम सिंधु सभ्यता जे शहरी मर्कज़नि ते, ॻोठनि ते, माॻनि ते तहक़ीक़ कई आहे। उन्हनि मूजिबि अमेरिका इंडिया जे साइंसदाननि जी हिकु गॾियल टीम मूजिबि सिंधु माथरी जी ही तहज़ीब रुगो शहरी मर्कज़नि ते मुश्तमिल न हुई, पर सिंधु माथरी जे क़दीम रहवासियुनि ॻोठनि खां निकिरी शहर आबाद कया। माना हिकिड़ो तसलसुल, ईअं न हो त ॿाहिरां माण्हू आया उन्हनि शहर आबाद कया, या पहिरियां हिते कुझु बि न हो, ॿाहिरां माण्हू आया अची शहर आबाद कयनि, मुअन जो दड़ो, हड़ापा, चांव जो दड़ो या इन क़िस्म जा ॿिया शहर। सिंधु माथरी जे क़दीम रहवासियुनि ॻोठनि खां निकिरी शहर आबाद कया ऐं बाद में बि ॻोठनि खां शहरनि तरफ़ लॾ पलाण थींदी रही। माना ॻोठ बुनियादी एको हुया। यूनिवर्सिटी ऑफ फ्लोरिडा जे साइंसदान बेंजामिन वेलेंटाइन, जॉन क्रीगबॉम, जॉर्ज केमानोफ, दखन कॉलेज पुणे जे ॿिनि साइंसदाननि वसंत शादे ऐं वीना मुशर्रफ टरपाथी ऐं अमेरिका जे ॿियनि साइंसदाननि सां गॾु सिंधु माथरी जे शहरी मर्कज़नि ऐं ॻोठनि ते जामे तहक़ीक़ कई आहे। इन्हनि अॻु क़ाइमु कयल इन तसवर खे रद्द कयो आहे त सिंधु माथरी जे शहरी तमदुन जो बुनियादु रखंदड़ उतां जा मक़ामी माण्हू न, पर के ॿाहिरां आयल माण्हू हुया। माहिरनि जी हिन टीम हड़ापा ऐं हरियाणा जे क़दीम माॻ फरमाना मां मिलियल 4000 साल पुराणनि इंसानी ढांचनि जे ॾंदनि ते कीमियाई तहक़ीक़ कई। हिननि तहक़ीक़ जे ज़रिए साबित कयो त सिंधु माथरी जी तहज़ीब मरहलेवार इर्तिक़ा जा ॾाका तय कया। उन जा ख़ालिक़ के ॿाहिरां आयल माण्हू न, पर मक़ामी रहवासी हुया जेकी अॼु बि हिन माथरी में मौजूदु आहे। माना अॼोका सिंधियुनि समेत पंजाब, राजस्थान, गुजरात, इन सभिनी खितनि में जेके सिंधु माथरी जे तहज़ीब जे उन दौर में उन जे सरहदुनि जे अंदरि हुया, इहे सभु माण्हू अॼु बि उते ई मौजूदु आहिनि। अॼु बि उहे माण्हू हिन तहज़ीब जा ख़ालिक़ ऐं मालिक आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी।